नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। पारो नंबर 8 सूरतुल आराफ़ आयत नंबर 54 खां वठी 58 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न बेशक रब्बकुमुल्लाहुल्लज़ी रब तव्हांजो अल्लाह उहा ज़ात जंहिं ख़लक़स समावाती पैदा कयो सभिनी आसमाननि खे वल अर्द ऐं ज़मीन खे फ़ी सित्तति अय्यामिन 6 ॾींहंनि में सुम्मस्तवा पोइ हू इस्तवा थियो यानी मुस्तवी थियो अलल अर्श जे मथां अर्श ते युग़शिल लैलन नहार ढके छॾे थी राति ॾींहं खे यतलुबहू हू तलब करे थो यानी ॾींहुं ई तलब करे थो हुनखे हसीसन जल्दी जल्दी यानी राति जे पोयां ॾींहुं ॾींहं जे पोयां राति जल्दी जल्दी हिक ॿिए जे पोयां डोड़ी रहिया आहिनि। वशम्स ऐं सिज वल क़मर ऐं चंड वन नुजूम ऐं सितारा मुसख़्ख़रातिम बि अमरिही सभु जेके मुसख़्ख़र आहिनि हुन जे हुकुम जा यानी अल्लाह जे हुकुम जे आॾो सिज चंड ऐं तारा सभु अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ पंहिंजो कमु करे रहिया आहिनि। अला ख़बरदार लहुल ख़ल्क़ु उन जे लाइ आहे पैदा करणु यानी अल्लाह जे लाइ आहे तख़लीक़ करणु वल अमर ऐं हुकुम बि उन जो ई आहे। या वरी ईअं बि चई सघियो त अला यानी ख़बरदार या ॿुधी वठो कन खोले यानी ग़ौर सां इहा ॻाल्हि ॿुधी छॾियो त लहुल ख़ल्क़ु उन जे लाइ आहे सॼी मख़लूक़ जेको उन पैदा कयो वल अमर ऐं हुकुम बि उन जो ई हलंदो उन्हनि ते। तबारकल्लाहु तमामु बाबरकत आहे अल्लाह रब्बुल आलमीन रब आहे जेको ॿिन्ही तमामु जहाननि जो। उदऊ पुकारियो रब्बकुम पंहिंजे रब खे तदर्रुअं गिड़गिड़ाए व ख़ुफ़ियतन ऐं आहिस्ते आहिस्ते इन्नहू यकीनन हू ला युहिब्बुल न पसंदि करे थो अल मुअतदीन हद खां गुज़रण वारनि खे उन्हनि माण्हुनि खे जेके हद खां वधनि था अॻियां। वला तुफ़सिदू ऐं न तव्हां फ़साद करियो फ़िल अर्दी ज़मीन में बाद इस्लाहिहा उन जी इस्लाह खां पोइ वदऊहू ऐं पुकारियो उन खे ख़ौफ़न ख़ौफ़ सां वतमअं ऐं उम्मीद सां इन यकीनन रहमतल्लाही रहमत अल्लाह जी क़रीबुम मिनल मुहसिनीन वेझो आहे नेकियूं करण वारनि जे यानी जेके नेकोकार आहिनि उन्हनि जे अल्लाह जी रहमत उन्हनि खे वेझो आहे। वहुवल लज़ी ऐं उहो ई आहे उहा ज़ात जेका युरसिलुर रियाह मोकिले थो हवाउनि खे बुशरम बैन यदे ख़ुशख़बरी ॾियण वारो ठाहे अॻियां अॻियां रहमत ही पंहिंजी रहमत जे हत्ता एसिताईं जो इज़ा जॾहिं अक़लत खणनि थियूं सहाबन यानी जेके बादल हूंदा आहिनि उन्हनि खे फ़िक़ालन यानी भारी यानी जे उहे पाणी सां भरिजी वञनि ककर सुक़नाहू प्यारियूं था असीं उनखे यानी पाणी उहो छके जे मथां वसंदो। सुक़नाहू जो मतिलबु यानी उहो असीं प्यारियूं था उनखे यानी वसायूं था उनखे लिबलदिम मय्यतन मथां लिबलदिन वास्ते बलद जो मतिलबु मुल्क बि हूंदो आहे शहर बि ऐं हिते ज़मीन मुराद आहे त अहिड़ी जॻह ते मय्यतन जेका मुर्दार हुई फ़अंज़लना पोइ असां नाज़िल कयो या वसायो बिहिल माउ उन जे मथां उनखे मथां पाणी फ़अख़रजना पोइ असां कढियो बि उन जे ज़रिए यानी पाणी वसाइण खां पोइ उन ज़मीन मां
मिन कुल्ली समरात हर क़िस्म जा फल या मेवाजात, हर क़िस्म जो समर। कज़ालिक अहिड़ी तरह नुख़रिजुल मौता असीं कढंदासीं मुर्दनि खे लअल्लकुम ताकी तव्हां तज़क्करून नसीहत हासिल करियो। वलबलदु तय्यबु ऐं जेको पाकीज़ा ज़मीन हूंदी आहे, हिते हिन बलद सां मुराद ज़मीन आहे। पाकीज़ा ज़मीन यख़रुजु कढंदी नबातहू पंहिंजी पैदावार बिइज़्नि रब्बिही इज़्न सां पंहिंजे रब जी, यानी इजाज़त सां पंहिंजे रब जी। वल्लज़ी उहा जेका ज़मीन, उहा हिते इन सां मुराद वल्लज़ी सां मुराद उहा ज़मीन जेका ख़बुस जेका ख़राब हूंदी, ला यख़रुजु न उहा कढंदी इल्ला नकिदा सिवाइ जेके घास फूस कंडा शंडा उन्हनि खां अलावा कुझु न कढंदी, यानी ख़राब पैदावार। कज़ालिक अहिड़ी तरह नुसर्रिफ़ु असीं फेरे फेरे बयानु कयूं था अल आयात पंहिंजी आयात या निशानिन खे लिक़ौमी यशकुरून वास्ते उन्हनि माण्हुनि जे जेके शुक्र अदा कनि था। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।